हमारी कवारी बुलेटिन में अवां खे भली कारकंदासीं। बुलेटिन में सभ खां पहिरियां अवां खे अहम ख़बर ॾींदा हलूं त मरी में बर्फ़बारी में फाथल 19 सियाह सख़्त सर्दी सबब फोत थी विया आहिनि, जंहिं बाद पंजाब हुकूमत सियाहती हंध खे आफ़त सटियल करार ॾींदे एमरजेंसी लागू करे छॾी आहे, जॾहिं त घरू वज़ीर शेख रशीद पाक फौज ऐं सिविल आर्म फोर्सिस खे तलब करे वरितो आहे। अवां खे ॿुधायूं पिया मरी में लखे सियाह अचण सबब ट्रैफ़िक जो निज़ाम डावाडोल थी वियो आहे, जंहिं सबब सियाह फासी रहिया आहिनि। ज़रियनि जो चवणु आहे त कलडाणो वटि 10 खां 12 गाॾियूं फाथल आहिनि, जंहिं जे नतीजे में हिक ई कुटुंब जा 10 ॼणा फोत थी विया आहिनि। गुलदाना रोड ते कार में सवार जोड़ो ॿारनि समेत फोत थी वियो। मरी में बि बर्फ़ में फाथल केतिरनि ई सियाहनि जे फोत थियण जूं वीडियोज़ पिणु सोशल मीडिया ते गर्दिश करे रहियूं आहिनि। अवां खे अहम ख़बर जे हवाले सां ॿुधायूं पिया मरी में हलंदड़ साल जे बर्फ़बारी खे 10 वरियनि जी बदतरीन बर्फ़बारी करार ॾिनो पियो वञे ऐं उन दौरान फोतनि खे मरी जी तारीख़ जो सभ खां अफ़सोसनाक वाक़ियो करार ॾिनो पियो वञे। अवां खे ॿुधायूं पिया ज़रियनि जो चवणु आहे त रेस्क्यू टीमूं साह जी बीमारियुनि में वतल माण्हुनि खे कढण जूं कोशिशूं कनि पियूं, पर रोड बंदि हुजण सबब इमदादी टीमुनि खे ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। मुल्क जे वॾी तफ़रीह हंधि मरीअ में बर्फ़बारी सबब हज़ारे सियाह फाथल आहिनि, जंहिं बाद इस्लामाबाद खां मरी वेंदड़ रस्ता बंदि कया विया आहिनि। ज़िले इंतिज़ामिया जी तर्जुमान मूजिब मरी में ट्रैफ़िक में फाथल 23,000 खां वधीक गाॾियुनि खे कढियो वियो आहे, पर सवें गाॾियूं अञा ताईं ट्रैफ़िक में फाथल आहिनि। होॾां पंजाब हुकूमत सियाहती हंध खे आफ़त सटियल करार ॾींदे एमरजेंसी लागू करे छॾी आहे। अहम ख़बर नाज़ सां शेयर करे रहिया आहियूं। मरी में बर्फ़बारी में फाथल 19 सियाह सख़्त सर्दीअ सबब फोत थी विया आहिनि, जंहिं बाद पंजाब हुकूमत सियाहती हंध खे आफ़त सटियल करार ॾींदे एमरजेंसी लागू करे छॾी आहे। इन हवाले सां नाज़ खे ॿुधायूं पिया त घरू वज़ीर शेख रशीद पाक फौज ऐं सिविल आर्म फोर्सिस खे तलब करे वरितो आहे। मरी में लखे सियाह अचण सबब ट्रैफ़िक जो निज़ाम डावाडोल थी वियो आहे, जंहिं सबब सियाह फासी विया आहिनि। जी नाज़ खे अहम ख़बर ॾियूं पिया। ज़रियनि जो चवणु आहे त कलडाणो वटि 10 खां 12 गाॾियूं फाथल आहिनि, जंहिं जे नतीजे में हिक ई कुटुंब जा 10 ॼणा फोत थी विया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं इस्लामाबाद मां ब्यूरो चीफ गोहर खां घुरखम। जी गोहर, छा तफ़सील आहिनि इन हवाले सां? जी मरी में सख़्त बर्फ़बारी सबब जेका ट्रैफ़िक जाम थी वई, जंहिं सबब सियाह उते फासी पिया ऐं इतला आहिनि त हिक ई कुटुंब जा 10 अफ़राद जेको आहिनि उहे अजल जो शिकार थी विया आहिनि। सर्दीअ जी सट न सही सबब हू फोत थी विया आहिनि, जॾहिं त अहिड़ी सूरत हाल खां पोइ जेकी घरू वज़ारत आहे उन लेटर लिखियो आहे त न सिर्फ़ जेका लोकल फोर्स आहे पर पाक फौज खां बि मदद तलब कई वई आहे त जेके सियाह फाथल आहिनि उन्हनि खे हेलीकॉप्टर जे ज़रिए रेस्क्यू कयो वेंदो, जॾहिं त हिन वक़्तु जेका माल रोड ऐं जेको श्रीनगर सारा आहे मरी तरफ़ वेंदड़ न्यू मरी ऐं ओल्ड मरी तरफ़ वेंदड़ जेके रस्ता आहिनि उहो सियाह उते फासी पिया ऐं सख़्त बर्फ़बारी सबब जेके नथिया गली ऐं जेके पूरा इलाइक़ो आहे कोमरी माल रोड मिक्स जेको मरी आहे उन शहर खां जेका अॻिते सियाह विया उहो बर्फ़बारी सबब फासी पिया आहिनि ऐं उनजी गाॾियुनि समेत वापसि अचणु उन्हनि जो ॾाढो मुश्किल आहे, जंहिं सबब काफ़ी माण्हू अजल जो बि शिकार थिया। जॾहिं त अहिड़ी सूरत हाल खे नज़र में रखंदे घरू वज़ारत पारां पाक फौज पिणु तलब कई वई आहे, हेलीकॉप्टरनि जे ज़रिए उन्हनि खे रेस्क्यू कयो वेंदो, जॾहिं त माल रोड तरफ़ वेंदड़ ऐं मरी शहर तरफ़ वेंदड़ जेको रस्ता आहिनि उहे पिणु हिन वक़्तु ट्रैफ़िक जाम सबब हिन वक़्तु बि सियाह फाथल आहिनि, जॾहिं त सीडीए ऐं कोमरी पारां अलर्ट जारी कयो वियो आहे, जंहिंमें इहो चयो वियो आहे त जेके नया सियाह आहिनि उहे मरी तरफ़ न अचनि। हंगामी सूरत हाल डिक्लेयर कई वई आहे ऐं आफ़त सटियल इलाइक़ो करार ॾिनो वियो आहे। शदीद बर्फ़बारी थी आहे, न सिर्फ़ सियाह उते फाथल आहिनि पर जेका आमदो रफ़्त आहे उहा लोकल माण्हुनि जी बि मक़ामी माण्हुनि जी बि आमद रफ़्त हिन वक़्तु डिस्टर्ब थी आहे, जॾहिं त जेके रावलपिंडी इस्लामाबाद या आस पास रहंदड़ जेके कोमरी नथिया गली घोड़ा गली ऐं आस पास जा रहंदड़ जेके शहरी आहिनि उहे पंहिंजे जेके इलाइक़ा आहिनि उन तरफ़ वञी नथा सघनि, जॾहिं त उते जेके फाथल आहिनि उहे रेस्क्यू न थी सघिया आहिनि, जंहिं सबब सूरत हाल इंतिहाई संगीन आहे ऐं घरू वज़ारत पारां पाक फौज खे हेलीकॉप्टर फराहम करण जी गुज़ारिश कई वई आहे। हाणे जेके ॾोरान इलाइक़नि में बर्फ़ में फाथल आहिनि उनखे हेलीकॉप्टर जे ज़रिए रेस्क्यू कयो वेंदो, जॾहिं त माल रोड ऐं श्रीनगर हाईवे तरफ़ जेको कोमरी जे रस्तो वञे थो उते जेके सियाह फाथल आहिनि उनखे लोकल जेका फौज आहे पुलिस इस्लामाबाद ऐं कोमरी जी जेका मक़ामी
फोर्सिस आहे उन्हनि खे हिदायत कई वई आहे त जेके मक़ामी शया आहिनि उन्हनि शयुनि खे रेस्क्यू कयो वञे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी गोहर घांगरो इन हवाले सां तफ़सील ॿुधाइण लाइ। अहम ख़बर जे हवाले सां नाज़रवा खे ॿुधायूं पिया, अफ़सोसनाक ख़बर आहे, नाज़रवा सां शेयर करे रहिया आहियूं। मरी में बर्फ़बारी में फाथल 19 सियाह जेके आहिनि उहे सख़्त सर्दीअ सबबि फोती विया आहिनि, जंहिं बाद पंजाब हुकूमत सियाती हंध खे आफ़त सेटल करार ॾींदे एमरजेंसी लागू करे छॾी आहे। अवां खे ॿुधायूं पिया, घर वज़ीर शेख रशीद पाक फ़ौज ऐं सिविल आर्म फोर्सिस खे तलब करे वरितो आहे। मरी में लखे सियाह अचण सबबि ट्रैफ़िक जो निज़ाम डामाडोल थी वियो आहे, जंहिं सबबि सियाह फासी विया आहिनि। अहम ख़बर नाज़रवा सां शेयर कयूं पिया, मरी में बर्फ़बारी में फाथल 19 सियाह सख़्त सर्दीअ में फोती विया आहिनि, जंहिं बाद पंजाब हुकूमत सियाती हंध खे आफ़त सेटल करार ॾींदे एमरजेंसी लागू करे छॾी आहे। जॾहिं त घर वज़ीर शेख रशीद पाक फ़ौज ऐं सिविल आर्म फोर्सिस खे तलब करे वरितो आहे। मरी में लखे सियाह अचण सबबि ट्रैफ़िक जो निज़ाम डामाडोल थी वियो आहे, जंहिं सबबि सियाह फासी विया आहिनि। ज़रियनि जो चवणु आहे त कलडाणो वटि 10 खां 12 गाॾियूं फाथल आहिनि, जंहिं जे नतीजे में हिक ई कुटुंब जा 10 ॼणा फ़ौत थी विया आहिनि। गुलदाना रोड ते कार में सवार जोड़ो ॿारनि समेत फ़ौत थी वियो आहे। मरी में बर्फ़ पए फाथल केतिरनि सियाहनि जे फ़ौत थियण जो जेके वीडियोज़ आहिनि उहे सोशल मीडिया ते गर्दिश करे रहियूं आहिनि। मरी में हलंदड़ साल जी बर्फ़बारी खे 10 वरियनि जी बदतरीन बर्फ़बारी करार ॾिनो पियो वञे ऐं उन दौरान फ़ौतगियुनि खे मरी जी तारीख़ जो सभ खां अफ़सोसनाक वाक़ियो करार ॾिनो पियो वञे। ज़रियनि जो चवणु आहे त रेस्क्यू टीमूं साह जी बीमारियुनि में वरतल माण्हुनि खे कढण जूं कोशिशूं कनि पियूं, पर रोड बंदि हुजण सबबि इमदादी टीमुनि खे ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं SNTV न्यूज़ की रिपोर्टर समर खटक खां। समर खटक, क्या तफसीलात है इस हवाले से मजीद आगाह कीजिएगा। जी, महकमा मौसमियात के मुताबिक मरी में 3 जनवरी से अब तक 32 इंच बर्फबारी जो है वो रिकॉर्ड की गई है और 94 मिलीमीटर बारिश भी रिकॉर्ड की गई है। मरी में इस वक्त दर्जे हरारत -1 और शहर में मजीद बारिश और बर्फबारी जो है उसका इम्कान है। आज सुबह से मरी में हल्की बर्फबारी जो है वो जारी है और कल सुबह तक ये जारी रहने का इम्कान है। कल दोपहर तक जो है ये सिलसिला थम सकता है। दूसरी जानिब जो डीजी महकमा मौसमियात है मोहम्मद रियाज, उन्होंने बात करते हुए कहा है कि मौसमियात ने बालाई इलाकों में बर्फबारी की पेशन गोई की थी। मगरबी हवाओं के बायस मरी में वक्फे से जो बर्फबारी है वो जारी है। सियाहों की जो शदीद रश और बर्फबारी की वजह से हजारों गाड़ियां फंस गई हैं, जबकि कई अमवात भी हुई हैं, रिपोर्ट हुई है, जिसकी तस्दीक वज़ीर दाखिला शेख रशीद ने की है। शेख रशीद जो है वो मरी पहुंचे हैं। ये तमाम जो वाकया सामने आए, जो सानिया सामने आए, जिसमें कई शहरियों की अमवात हुई और शहर जो है वापस ज़दा करार दिया गया है और वहाँ पे इमरजेंसी जो है वो नाफिज कर दी गई है। मरी की सूरत हाल को मॉनिटर करने के लिए कायम जो कंट्रोल रूम के जराए हैं, उनके मुताबिक शहर में 1 लाख से ज्यादा गाड़ियां जो है वो दाखिल हुई हैं और लोग गाड़ियां सड़कों पे जो खड़ी करके निकल गए। कंट्रोल रूम जराए के मुताबिक मरी में रात से बिजली की फराहमी भी बंद है। गाड़ियां सड़कों पे होने की वजह से जो इमदादी सरगर्मियां हैं उसमें मुश्किलात का सामना हुआ है, जिसमें हेवी मशीनरी की जो बर्फ है उसकी कटाई का अमल इस वक्त जारी है। मरी में गाड़ियों में लोग जो है वो छोटे बच्चों के साथ फंसे हुए हैं और गाड़ियों में लोगों के पास यहाँ तक कि खाने पीने का सामान भी नहीं है, वहाँ बिजली भी नहीं है। पाक फौज, एसटी और रेंजर्स के जो दस्ते हैं वो तलब कर लिए गए हैं। शेख रशीद वज़ीर दाखिला शेख रशीद की जानिब से जारी बयान में ये कहा गया है कि रात से 1000 गाड़ियां जो है वो मरी में फंसी हुई हैं। उन्होंने बताया कि मरी में गाड़ियों में 16 से 19 अफराद की जो गाड़ियां हैं, गाड़ियों में अमवात हुई है, ये उनकी तादाद है। एसटी और रेंजर्स को भी इमदादी कार्रवाइयों के लिए तलब कर लिया गया। इसके अलावा पाक फौज के दस्ते जो हैं वो भी तलब कर लिए गए हैं। वज़ीर दाखिला का कहना था कि तमाम रास्ते बंद कर दिए गए हैं। सिर्फ कंबल, अद्वियात और खाने पीने का जो सामान है वो ले जाने वालों को जाने की इजाजत होगी। बाकी पैदल जो जाने वाले हैं उनके लिए भी रास्ते बंद करने का फैसला किया गया है। चिकनगंज इस्लामाबाद पुलिस के ASI समेत एक ही खानदान के 7 अफराद इस हादसे में अपनी जान से हाथ धो बैठे हैं।
شدید برفباری کے باعث گاڑی میں جان بحق ہونے والوں میں اسلام آباد کے تھانہ کوسار میں تعینات AIS نوید اور ان کے اہل خانہ کے دیگر افراد بھی شامل ہیں۔ ذرائع کا یہ بتانا ہے کہ ASI نوید بچوں کو برفباری دکھانے کے لیے چھٹی لے کر اپنی فیملی کے ساتھ مری گئے تھے، لیکن گاڑی میں پھنس کر اہل خانہ کے دیگر 6 افراد کے ہمراہ جان بحق ہو گئے ہیں۔ اور اسی طرح مری اور نتھیا گلی کے درمیان بھی سیاحوں کی اموات کی جو ہے وہ اطلاعات وقت فوقتاً آتی رہی ہیں، کیونکہ مری اور نتھیا گلی کے درمیانی جو راستہ ہے اس میں برفباری کے باعث سینکڑوں گاڑیاں پھنسی ہوئی ہیں، اور جو سرحدی علاقہ ہے وہ ہونے کی وجہ سے نہ تو پنجاب اور نہ ہی AP حکومت کی انتظامیہ موقع پہ پہنچی ہے۔ ذرائع کا یہ بھی بتانا ہے کہ مری اور نتھیا گلی کے مقام پر بھی گاڑیوں میں کئی افراد کی اموات کی اطلاعات ہیں، اور اس وقت بھی بڑی تعداد میں لوگ جو ہے وہ گاڑیوں میں پھنسے ہیں۔ دوسری جانب جو ڈپٹی کمشنر ایبٹ آباد ہیں کیپٹن ندیم، ان کا بھی یہی کہنا ہے کہ گلیات میں برفباری میں سیاحوں کے پھنسنے کے باعث کوئی اموات نہیں ہوئی، مقامی انتظامیہ سڑک کھولنے اور پھنسے جو سیاح ہیں ان کو ریلیف فراہم کرنے کی ہر ممکن کوشش کر رہی ہے۔ جی شہر کو آفت زدہ قرار دے دیا گیا ہے، پاک فوج کے دستے طلب کر دیے گئے ہیں۔ بہت شکریہ سمر اس حوالے سے اپڈیٹ کرنے کے لیے۔